नवाब शाह दौड़ाई महर लग गोठ खान मोहम्मद महर में वापार कंदड़ सिकंदर अली महर जेको फालिद जेड़े मूजी मर्ज में मुब्तला है उन हवाले से दिसूं था फयाज हुसैन जरदारी जी हिन रिपोर्ट में जो मौजूद आहियूं गोठ खान मोहम्मद महर लग दौड़ाई महर में जिते सिकंदर अली महर नाले फाले जे मर्ज में मुब्तला है जंहिंजा रहवासी सख्त परेशान आहिनि सख्त परेशानी के मुंह ॾेई रहिया आहिनि अचो त उन्हनि खां पुछो त उन्हनि जो हिन हवाले सां वधीक छा चवणु आहे। गरीब तमाम को मदद वारो कोन है। मां मिसकिन यतीम मूंखे यतीम मूंखे साल डेढ़ साल थी वियो आहे। छा कंदा हो पाण? मां वापार वॾो बि कंदो हो। अच्छा मूं ओतो कादी मंदो ओतो किरी पियुसि ओतो फाले जी मर ओतो फको नहीं कयो मूंखे ओतो खयूं कंहिं वसाइल का मदद कई आहे? ना 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 मदद अञा का कोन मुंहिंजी कई आहे। मुंहिंजो भाउ अहिड़ी वापारी माण्हू आहे हली थोरी घणी रोज़गारी कंदो हली 2020 स्टार्टिंग थियो हली त लॉकडाउन शुरू थी हली उन खां पोइ लॉकडाउन शुरू थी त काज़िमनि जी पीढ़ी हुते मां हिन सां गॾु हुअसि हली त हीअ माना हुते सोचे पीढ़ीअ में का शइ कान्हे माना ही मुक़ाम लॻो पियो पोइ थी थो सघे हले कहिड़ी हिनखे सोच अची वई या कुदरती थी वियो वरी हीअ वञी निकिरियो मूंखे वठि मूंखे हले छा थी वियो वरी मां हिनखे मुंहिंजो तोखे कुझु कोन्हे को वरी तोखे वहमी जा चई न मूंखे हले छा थी वियो मूंखे वठि मां हिनखे खयो साइकिल मोटर ते ॿाहिरि स्टाफ ते पहुचा मां डॉक्टर ते खणी थो अचे डॉक्टर ॾे खणी मूंखे घर खणी हलनि हीअ अचानक ही माना पासो हिन जो कमु छॾे वियो वरी किरियो वञी मां हिनखे हॉस्पिटल काजिन में दाख़िल कयो हुननि जो खणाए वञ हली नवाब शाह खणाए वञी मां नवाब शाह ने खणाए वियुसि हली कयूं साहब वरी हुते 12-13 ॾींहं ई दाख़िल हुयो वरी पर असां ग़रीब त असांजी पहुच न हुई वरी हुते जहिड़ो करे लख सवा लख ख़र्चु अचे वियो वरी पोइ हिनखे मां खणायसि हली ॻोठ हली डॉक्टर ने इहो चयो हिनखे त हिनजो को बि इलाजु न आहे हिनजो इलाजु आहे पोइ हिनखे मां ॻोठ खणायसि वरी पोइ मुलो सखर जो हिन महिल ते ॻाल्हाइण ॿोल जो अलाह कयो हाली उन हिनखे कयो हाली पोइ हिन महिल बि हू लख रुपया घुरणु चाहे थो इनशा ताला अञी हीउ ठीकु थी वेंदो वरी। अच्छा हिते कंहिं बस वारा कंहिं मदद कई आहे को लड़ी आयो आहे तव्हां वटि? न का माली मदद हिन ते अञा ताईं का कान कई यारी हिकु माण्हू हुयो जेको काज़िमनि जो अयाज़ सियाल आहे हाली उन वीचारे हिनखे हिते हिकु ॿ चकर आयो हाली पोइ जेको बि हिन खां पहुची सघियो वारी माना अलाह वारनि कई यारी हुनजी माना जेको हितां इहो मथे हिनखे चाढ़ियो वारी अयाज़ सियाल अलाह हुनखे ॾींहं ॾे वरी। हाणे छा मुतालबो तव्हांजो? असांजो मुतालबो इहो आहे त हाणे उहो जेको सखर जो मौलाना साहब आहे इहो यूनानी दवा थो करे हुन इहो चवणु चयो त हाणे लख रुपया माना हिन हुजे इनशा ताला हीअ हलणु पंहिंजे माना पेरनि ते हलंदो कंदो अलाह कंदो भले इनशा ताला हीअ ठीकु तयारु थी वेंदो हाणे हुनजो लख रुपया थो घुरे असां में उहा ताक़त कान्हे का लख रुपए जी। जीअं त मां पहिरां शुक्रगुज़ार आहियां तव्हां चैनल वारनि जो हेतिरो दस करे हिते पहुता आहियो अहिड़े माज़ूर वटि उन जो शुक्र अदा कयां थो। उन खां पोइ मां इहो अर्ज़ु कंदो वञां त हीअ मुंहिंजी मासी आहे उन जे घर जी पोज़ीशन तव्हां ॾिठी आहे उनजो मरीज़ ॾिठो आहे असांजे विलेज में सभु मज़दूर तबिके जा माण्हू सफ़ा पोइ जेकॾहिं अहिड़ो को ग़रीब बीमार थी थो पए पोइ उहो उन वटि जेका पंहिंजी ज़ाती मज़दूरी जी प्रॉपर्टी आहे उहो ख़र्चु करे सघे थो बाक़ी पोइ वधीक हुन जो हाल पूरो हूंदो आहे। चवण जो मतिलबु आहे त हिन पंहिंजी जेका प्रॉपर्टी मासीअ उहा ख़र्चु करे चुकी आहे हिते सभु पंहिंजे पेट पालण वारा माण्हू आहिनि ऐं हिन वटि वधीक का प्रॉपर्टी कोन्हे हुनजो शहज़ादो पुटु जेको आहे इहो पियो आहे कमाइण वारो इहो हिकिड़ो आहे घर में सो उन खां अलावा तमामु ई सख़्तु परेशान आहे। हिकु त ॾिसो पिया घर जी हालात कहिड़ी आहे पेट गुज़र कोन्हे को पोइ उन जे लाइ तव्हां आया हो त मां पहिरां रिक्वेस्ट कंदुसि मुंहिंजो पीपल्स पार्टी सां वास्तो आहे मां पहिरीं रिक्वेस्ट कंदुसि को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब के चेयरमैन बिलावल भुट्टे साहब के अदी फरियाल टालपुर के ऐं अदी सिहत असांजी मिनिस्टर अदी अज़रा फज़ुल पेचो के सैयद मुराद अली शाह उन मुंहिंजे तालके जो सदर अब्दुल रसूल बिरोही साहब असांजे दौड़ सिटीअ जो सदर ज़फ़र अली ज़रदारी साहब ज़िया लंजार साहब सभिनी खे मां पुरजोश अपील थो कयां त मुंहिंजे पार्टीअ जी वॾी क़यादत आहियो बराए रास मुंहिंजे मासीअ जो पुटु जेको आहे हीउ मरण कंज ते पियो आहे उन जे लाइ मां तव्हांखे हिकिड़ी रिक्वेस्ट थो कयां अर्ज़ु थो कयां त ख़ुदा रा कुझु हिन जी कई वञे ऐं हिन जे इलाज में कुझु 5 रुपया ख़र्चु अचनि था हीअ ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि हिननि जी एतिरी पहुच न आहे। खुदा जे वास्ते रब जे राह में मुंहिंजे बचे जी मदद कयो
मुंहिंजो बच्चो बीमार आहे। डॉक्टर साहब हिकिड़ो आहे जेको मौलवी साहब आहे, उहो लख रुपया घुरे थो। मां ग़रीब किथां आहियां, मूंखे घर पिन आहे, रोज़ी पिन आहे, मानी पिन आहे। अलाह वारो जेको मुंहिंजो बच्चो आहे उहो किरी पियो आहे। हाणे जेका तव्हां खां पुछी सघे ख़ुदा जे वास्ते में मदद कयो, पंहिंजे बच्चे जी कयां। घर त मूंखे कोन्हे को, घर त सफ़ा किरण मां अलाह ॾींदो वाल को, पर मुंहिंजे बच्चे जी जेकी पुॼेव सो मदद कयो। ही भाऊ आया हाणे बचिड़ा आया आहिनि, ॾिसे विया हाणे असांजो हाल। तव्हां ख़ुदा जे वास्ते मदद कयो, जेका पुॼेव मुंहिंजे बच्चे लाइ। मुंहिंजो जॾो पियो आहे पासो हुनजो सुकी वियो आहे, जेको जॾो आहे हुनखे मदद कयो। गरीब जो आवाज ॿुधो छो नथा, सुतल माण्हू निंड मां उथो छो नथा। गरीब जो